गिलगित बिल्तिस्तान जे दिल सरजंदड़ स्कर्दू पंहिंजे कुदरती हुस्न, शफ़ाफ़ ढंढुनि ऐं सरसब्ज़ वादियुनि सबबि दुनिया जे सियाहनि लाइ वॾी कशिश जो मर्कज़ बणियल आहे। स्कर्दू खां लॻभॻि 25 किलोमीटर परे वक्पर कचूरा ढंढ पंहिंजे नीरे शफ़ाफ़ पाणीअ, ख़ामोश माहौल ऐं दिलकश कुदरती नज़ारनि जे करे मुल्क तोड़े परॾेही सियाहनि खे मोहे वठंदी आहे। हिते ॿेड़ियुनि जे सैर, फोटोग्राफी ऐं फितरत सां वेझड़ाइप जो मुनफ़रिद तजुर्बो हासिल थिए थो, जॾहिं त वेझो मौजूदु आहे शंग्रीला रिज़ॉर्ट, जंहिंखे धरतीअ ते जन्नत पिणु सॾियो वञे थो, पंहिंजे ख़ूबसूरत बाग़नि, ढंढ जे किनारे ते ठहियल काठियुनि जे कॉटेज ऐं तारीख़ी हवाई जहाज़ वारे रेस्टोरेंट सबबि सॼी दुनिया में सुञातो वञे थो। ऊन्हारे जी मौसम दौरान हज़ारें सियाह मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत परॾेहनि मां बि हिते पंहिंजे कुदरत जे हसीन मंज़रनि मां लुत्फ़ अंदोज़ थियनि था। टूरिज़म जा जेके मौक़े आहिनि उहे एतिरा घणा कोन्हनि। हाणे रिसेंटली जेको डेवलपमेंट थी आहे गिलगित बल्तिस्तान वारी साइड ॾांहुं, सो आई थिंक ॾाढी ख़ुशाइंद इहा ॻाल्हि आहे ऐं तमामु घणो टूरिस्ट जेको आहे उहो हिन तरफ़ रुख़ करे थो। ऐं हिते जेके हिननि स्पॉट्स डेवलप कया आहिनि उहे बि सुठा स्पॉट्स आहिनि। कचूरा लेक ते असां हींअर बीठा आहियूं, हीउ स्पॉट बि जेको आहे उहो सुठो डेवलप कयल आहे। इहे ई शंग्रीला पोयां असां छॾे आयासीं, उहो बि तमामु जेको आहे सो सुठो स्पॉट आहे। सो there are multiple spots for tourists to have fun and chill. साईं असां नौशहरो फिरोज़ खां आया आहियूं। अच्छा, स्कर्दू में गर्मियुनि जूं छुटियूं गुज़ारण लाइ आया आहियूं फैमिलियुनि सां, ऐं हिते ॾाढो एंजॉय पिया कयूं माशाअल्लाह सां। ॾाढो बहितरीनु मौसम लॻो पियो आहे ऐं माण्हुनि खे बि रिकमेंड कंदासीं त हिते अचो ऐं ज़िंदगी जी का ख़बर कोन्हे, त इन जे करे वधि खां वधि अचो ऐं एंजॉय कयो। माशाल्लाह तमामु बहितरीनु पियो लॻे, तमामु ॾाढो एंजॉय कयोसीं फर्स्ट क्लास नमूने सां। छा घुमियो अलाए किथे घुमियो? बसि हिते देवशाही वियासीं, बासू वैली वियासीं, हे वियासीं, घणो कुझु घुमियो आहे। सिंध वारा आहिनि उहे भली अचनि हिननि शहर में, माशाल्लाह काफ़ी सिंध वारा हिते असां माण्हू ॾिठा। जी कराची ताईं जो सॼो वादी सिंध जो इलाइक़ो हुयो ऐं असां हिन इलाइक़े खे पंहिंजो ई सम्झूं था। ऐं जैबाबाद खां आयो आहियां। अच्छा, फैमिली सां आया दोस्तनि सां? जी फैमिली सां गॾु आयो अच्छा। आहियां। पाकिस्तान जो चपो चपो ॾाढो ख़ूबसूरत आहे। असीं बसि को हफ़्तो थी वियो आहे निकिता आहियूं, एक्सप्लोर कयूं था ऐं ॾाढो मज़ो थो अचे। हिते बि असांखे सिंधी ॿाहिरि मिलंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहियूं किथां आवाज़ थो अचे की सिंधियुनि जो न, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। फ्रॉम सकरन। हा जी, कज़न बि आहिनि, दोस्त बि आहिनि, गेरा काफ़ी जी। निकितासीं, मोकलूं थियूं, ख़बर आहे हिते मोकलूं हूंदो आहे जून जुलाई, इन हिसाब सां निकितासीं। असां चयो अॼु वञूं हिन साइड इंजॉय कयूं। इंजॉय कयो, मज़ो आहे इलाही। मज़ो ॾाढो आयो। पर इहो रुगो थोरो रोडनि जो इशू आहे ऐं थोरो माना उहे थोरो सेट करे वठनि, उन्हनि खे सही कनि, बहितर कंदड़। हिते इलाही फ़ाइदा बि आहिनि। हिते ॾिसो फ्रूट आहिनि। हा, सिंधी फैमिली इलाही मिलियूं असांखे। असां हैदराबाद खां पूरी संगत सां गॾु आया आहियूं, 15 माण्हू असां गॾु आहिनि। अपर कचूरा ते आया आहियूं ऐं पोयां लेक ॾिसो पिया, सॼी संगत असां इंजॉय करे रही आहे। वॾो मज़ो अची रहियो आहे हिते ऐं सिंधी आवाम खे अपील कंदासीं अचो, घुमो, मज़ो वठो। तक़रीबन 10 साल खां अचूं पिया, हर साल ईंदा रहंदा आहियूं गर्मी जी मोकिलुनि में। मज़ो वठो, अचो, एंजॉय कयो लाइफ जो। बहुत अच्छा है, बहुत अच्छा माहौल है और बहुत मज़ा आ रहा है। बच्चों को 2-2 3-3 दफ़ा ये बोट राइड्स लेके आए हैं, तो इट्स रियली फन। माशाल्लाह फैमिली के साथ टाइम स्पेंड करने में ऑब्वियसली वो भी एक खास तरह का मज़ा है, तो बहुत अच्छा है। वरी दरिया सिंध जे बगल खां जॾहिं आयासीं त उन गजगोड़ ॿुधासीं, वीडियो ॾाढी भरियूंसीं। माना दिलि पए अचे त वाक़ई सिंधू दरिया सॼो इहो चाइना हिंदुस्तान लताड़े हेॾे पियो अचे ऐं पोइ जॾहिं उहा मुहबत उकीर जेकी आहे न उहा वधे पई, त पोइ नारा सजाया पिया थियनि त केनाल ठाहींदे। जी हमारी फ्लाइट थी इस्लामाबाद से आए हैं बच्चों के साथ, बड़ा मज़ा आ रहा है। हम जो पॉइंट घूम के आए हैं बहुत ही अच्छा। थोड़ा मौसम गर्म हो गया, टेम्परेचर ज़्यादा हो गया, 28-30 चल रहा है। वैसे स्कर्दू आना चाहिए, घूमना चाहिए, अल्लाह की नेचर है, कुदरत है, दुनिया में एक जन्नत बनी हुई है अल्हम्दुलिल्लाह। सियाहनि जो चवणु आहे त स्कर्दू, अपर कचूरा ऐं शंग्रीला जो हुस्न लफ़्ज़नि में बयानु करणु मुमकिन ई नाहे ऐं हर पाकिस्तानी खे ज़िंदगीअ में घटि हिकु भेरो हिन इलाइक़े जो ज़रूरु दौरो करणु घुरिजे। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV, स्कर्दू।